مدعاني له ولا مناظر له ولا جلد بلد ولد جسد رسم جزو عزم عزب له ولا جذب وصف عيب طاب طيب قذب له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له من يشرك في ذاته وصفاته وعاداته وآياته رؤية يتبرك بغيره من نبي وولي وتقي ونقي وحسين وجميل وصغير فعليه الخسران والوبال. ثم نشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنزومنا ومقصودنا ثم أجدر الخلق جديرنا وأعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعدارة والهداية والإمامة والأمامة وأعلانا وأجلانا وأنفعنا وأجهد ورفعنا وأكبرنا وأخدرنا أحمد أنور أجدر أوثق أنور أجمل أكمل له. ثم نشهد أن سيدنا وسندنا محبوب وصلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدلاننا هو عدوة نزمة قدوة رتبة أسوة حسنة وبدلالة القاهرة الغائبة الظاهرة الباطنة وعد عند سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى. وقال الله تعالى في مقام آخر يا أيها النبي إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. وقال النبي صلى الله عليه وسلم أنا دعوة أبي إبراهيم عليه السلام وبشارة عيسى بن مريم عليه السلام ورؤيا أمي التي رأت في المنام. صدق الله العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. जिन दोस्तन जी जेतरी मोहब्बत आ मदीने वारे साईं सां उन मोहब्बत वारे अंदाज में जागी करे सलवा शरीफ पढ़दा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सल्लिम
तस्लीमन दाइमन अबदन अबदा। ओ जेकी अल्लाह अल्लाह कने से दुख्या की न रहने। मजमो तमाम वॾो आहे पर सुभान अल्लाह जो आवाज़ घटि आहे। मुझे शहीद रहमतुल्लाह अलैह चवंदो हो तो सुभान अल्लाह चवण सां अल्लाह असीं मुफ्त में जन्नत में ठाऊका बाग लॻाराईंदो आहे। घोटकी शहर वारो अॼु सॼो ॾींहुं सुभान अल्लाह कंदे शाम ताईं इंशा अल्लाह तुंहिंजो जन्नत में महल तैयार थी वेंदो। ओ जेकी अल्लाह अल्लाह कने से दुख्या की न रहने। न लालच का दुनिया जी न को ॿियो ई था घुरने। से सदाई खुश रहने जिन रिझायो पंहिंजे रब खे। सरदार जे सदके सभिनी खे मान मिलियो वा। सरदार जे सदके सभिनी खे मान मिलियो वा। महबूब मिठे जे ख़ातिर ही क़ुरान मिलियो वा। सलवात अदा पढ़ तवयल भाग वरे थो। ईसा मूसा नूह नबी उते रोवंदा पया। बीठल भी कन सुभान अल्लाह। ईसा मूसा नूह नबी उते रोवंदा पया। अरबीअ ॾे हलो मुंहिंजा मिठा उते चवंदा पया। जान बयारो अरबी कजे ॿिया यार कबा काॾे। जान बयारो अरबी कजे ॿिया यार कबा काॾे। प्यार मिले जे पुनल जो त ॿिया प्यार कबा काॾे। सरदार अरबीअ जे हूंदे हिते हथरादू सरदार कबा काॾे। हिकिड़ो ई गुलगंज वा त ॿिया हार कबा काॾे। मुझे महबूब मोहम्मद खे ॾिठो जन हिक वारे आ। चो सुभान अल्लाह। मुझे महबूब मोहम्मद खे ॾिठो जन हिक वारे आ। तड़पंदो सोई सजण लए त उमिरि सारी आ। कोई आ कलीमुल्ला कोई आ सफ़ीउल्ला कोई आ नजीउल्ला कोई आ खलीलुल्ला कोई आ सिद्दीकुल्ला कोई आ खलीफतुल्ला। पर ज़ात सभिनी में सजण मोहम्मद तुंहिंजी त भलारी आ। मुझे महबूब जे मुल्क मदीने जहिड़ो। अॼु मां दुआ थो कयां रब केॾी जमात आई आहे इन्हनि खे हर साल मदीने जी ज़ियारत कराए। मुझे महबूब जे मुल्क मदीने जहिड़ो। मट न आ ॿियो मुल्क तोड़े दुनिया त सारी आ। अल्हम्दुलिल्लाह। अज 27 दिसंबर सन 2015 बमुताबिक 15 रबीउल अव्वल 1437 हिजरी आचर जे दिहाड़े अवां जे शहर घोटकी जे हिन सरकारी बाग जे अंदर मुंहिंजनि प्यारनि दोस्तनि हज़रत मौलाना साईं अली हसन साहब साईं सैयद नूर मोहम्मद शाह जे बार बार राब्ते सां अवां जुमलाए जमात जी दावत ते सालियाना सीरत इमामुल अंबिया कॉन्फ्रेंस में अल्लाह तबारक व तआला हाज़िरीअ जो मौक़ो नसीब करायो आहे। चो अल्हम्दुलिल्लाह। अज़ीज़ो, दुनिया में ॿ शयूं अहिड़ियूं आहिनि जो जिन खे रब चूंडींदो आहे न उन्हनि खे नसीब कराईंदो आहे। नंबर पहिरियों नबूवत ऐं नंबर ॿियों शहादत।
हींअर केॾी जमात आई आहे जेकॾहिं तव्हां मोको जमाती है क़ुरान पाक खणी करे घोटकी शहर जी जामिया मस्जिद में सीने सां क़ुरान लाए वेठो रड़ियूं करे सॼो ॾींहुं सॼी राति अल्लाह मांखे नबी कर, अल्लाह मांखे नबी कर, अल्लाह मांखे नबी कर, अल्लाह मांखे नबी कर। मां तुंहिंजा घोटकी जी जामिया मस्जिद में क़यामत ताईं रोईंदो पर नबी न थींदो। थींदो छो? भली क़ुरान खणी रड़ियूं करे सॼो ॾींहुं रोए, नीर वहाए, अखियुनि जो पाणी सुकी वेंदसि, खून वहंदसि पर नबी न थींदो। छो? छो त ख़त्मे नबूअत जो ताज इमामुल अंबिया मदीने जे मीर आमिना जे लाल पाक मुस्तफ़ा करीम जे सर मुबारक ते अल्लाह जी ज़ात सजाए छॾियो। पर शहादत जो दरवाज़ो त मां रब साईं क़यामत ताईं खोले छॾियो आहे। तां भली तहजुद जी नमाज़ में, हर फर्ज जे नमाज खां पोइ जलसन में, अकेलाप में, इज्तिमा में इहा दुआ घुरंदा कयो त मौला मांखे शहीद कजाए, मौला मांखे शहीद कजाए, रब साईं मूंखे शहादत जो मौत ॾिजाए। रब साईं तो फरमाए मां क़यामत ताईं दर खोले छॾियो आहे। नबी न थी सघंदे पर शहीद थी सघंदे। वरी शहादत में मज़ो ई मज़ो आहे न। दुनिया में जॾहिं नमाज़ीअ जी वफ़ात थींदी आहे, अल्लाह ताला हज़रत इज़राइल अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवंदो आहे वञो हिन जो साह त कढी आहे। रोज़ेदार जी वफ़ात थींदी आहे, रब ताला इज़राइल खे चवंदो आहे वञो हिन जो साह कढी आहे। सखीअ जो मौत थींदो आहे, इज़राइल अलैहिस्सलाम ईंदो आहे साह कढण जे लाइ। आलिम जो, वलीअ जो, बुज़ुर्ग जो, गौस जो, अब्दाल जो, पीराने पीर जो, फ़कीर हुजे, सैयद हुजे, बुखारी हुजे, जीलानी हुजे, अल्लाह जो वली नक्शबंदी हुजे, चिश्ती हुजे, शेरवर्दी हुजे, आसे कादरी तरीक़े जो को वली हुजे, पर जॾहिं वफ़ात थींदी आहे उन जो साह कढण जे लाइ हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम ईंदो आहे। पर घोटकी शहर वारो जॾहिं शहीद जो मौत थींदो आहे न, शहीद जी शहादत थींदी आहे न, अल्लाह से फरमाईंदो आहे इज़राइल बीह जाए, इज़राइल बीह जाए, तकड़ न कजाए, बीह जाए, बीह जाए। अवल मां अर्शन वारो रब पाण थो अचां, हिनखे पंहिंजो दीदार त करायां, पोइ साह कढी वञासीं। असांखे पक्का असांजे कायदे सिंध, शहीद मस्जिद, शहीद नमाज अल्लामा ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह, अल्लाह उन जी क़बर ते लखें करोड़े रहमतूं करे आमीन चओ। असांजे उन शहीद जो जिस्म त खणी करबला जे जिस्म त खणी लारकाणे जे कब्रिस्तान में आहे, पर घोटकी वारो यादि रखो मुंहिंजे शहीद जो रूह जन्नत जे पखियुनि में अंदरि जन्नत जे बागनि जा मज़ा थो वठे। बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून, शहीद जे रूह खे मां रब पखीअ में विहारे कॾहिं अंगूरनि जे बाग ते विहारींदो आंसि, कॾहिं जन्नत जे अंबनि वारे बाग ते, कॾहिं जन्नत जे केलनि वारे बाग ते, कॾहिं जन्नत जी खीर वारी नहर ते, कॾहिं जन्नत जे हौज़े कोसर जी नहर जो पाणी पीए, कॾहिं जन्नत जी माखी खाए, कॾहिं जन्नत जी माखी नसीब करे, कॾहिं जन्नत जो आइनन फीहा तुसम्मा सलसबीला वारी नहर जो पाणी पीए। एॾा मज़ा त बि अल्लाह चवंदो शहीद राज़ी आं, राज़ी आं, राज़ी आं। चवंदो मुंहिंजा मौला न न हिते त राज़ी आं, पर दिलि जी हिकिड़ी ख़्वाहिश आहे। कहिड़ी ख़्वाहिश आहे? मौला सुम्म उक़तल सुम्म उहया, सुम्म उक़तल सुम्म उहया, सुम्म उक़तल। दिलि थी चवे वरी साह ॾे, वरी जान ॾे, वरी वञा दुनिया में तुंहिंजे रस्ते में क़ुर्बान थी अचां, तुंहिंजे रस्ते में गोलियूं खाई अचां, तुंहिंजे रस्ते में तलवारियूं जिस्म खे हणाए अचां, तुंहिंजे नाले ते तुंहिंजी तौहीद तो दीन तो क़ुर्बान थी अचां। अल्लाह फरमाईंदो छो जन्नत में मज़ो न आहे छा? मुंहिंजा रब, मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजा रब, सॼी जन्नत जो मज़ो हिकिड़े पासे आहे, शहादत खां अॻु में जेको दीदार कराई न अहिड़ो मज़ो जन्नत में बि कोन्हे। अर्ज़ पे कयम मदीने वारे साईं जी नबूवत एॾी आला, फरमाए त मां मोहम्मद अव्वल भी नबी त आख़िर भी नबी। मुझे वालिद साहब हजरत मौलाना सैयद अब्दुल गफूर शाह बुखारी बाबा जन पन्या के लोड़े वारे मदरसे में 3 साल पढ़ाए विया। अक्सर जमात उनखे सुञाणींदी हूंदी ऐं जमीयत उलमा इस्लाम सूबे सिंध जा 15 सदर हा।
मुझे बाबा मां के हिकिड़ी अजीब गाल ॿुधाई कि मां हज़रत साईं वॾा बेर शरीफ़ वारा रहमतुल्लाह अलैह मां उन्हनि खां पुछा कयमि साईं मदीने वारे साईं जी नबूअ जो मिसाल त ॿुधायो त साईं जन मूंखे हीअं फरमायो जीअं किताब ते स्कूल जो मास्तर उस्ताद शागिर्द खे मैथामेटिक्स पढ़ाइण वारो रियाज़ी पढ़ाइण वारो जॾहिं जामेट्री जे बाब में ईंदो आहे न पोइ पिलकार कढी तालिबनि खां किताब ते गोल दायरो कढाईंदो आहे पोइ उन पिलकार जो पहिरों मरकज़ी नुक़्तो जॾहिं रखबो आहे न फरमाए इहा पाक मोहम्मद जी नबूअ शुरू आहे पोइ इहा पिलकार हीअं गोल फिरंदी आहे पोइ हिनखे हीअं गोल दायरो कढबो आहे फरमाए इहा जॾहिं पिलकार हले थी ॼणो आदम अलैहिस्सलाम जी नबूअ शुरू इन्ना औहैना इलैका कमा औहैना इला नूह वन नबिय्यीन मिन बाद व औहैना इला इब्राहीम व इस्माईल व इसहाक व याकूब वल अस्बात व ईसा व अय्यूब व यूनुस व हारून व सुलैमान नबी ईंदा विया ईसा अलैहिस्सलाम खां पोइ वरी इहो मरकज़ी नुक़्तो गोल दायरो पूरो थियो पहिरें नुक़्ते सां मिलियो फरमाए मां मोहम्मद अव्वल बि नबी त आख़िर बि नबी मां कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त मुंहिंजा अल्लाह अर्श मुअल्ला ते ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु मुहम्मद रसूलुल्लाह छो लिखायई हालांकि ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु आदम सफ़ीउल्लाह बि त ठहे पियो न ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु नूह नजीउल्लाह बि त ठहे पियो न ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु यूसुफ सिद्दीकुल्लाह लिखाया जन्नत जे दर दर ते पन पन ते तॾहिं बि सुहिणो लॻे पियो न ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु मूसा कलीमुल्लाह लिखाया त बि सुहिणो हो ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु ईसा रूहुल्लाह जो नालो लिखाया मुंहिंजा रब तॾहिं बि सुहिणो हो पर ॼणो रब्बुल आलमीन हीअं जवाबु ॾींदो आहे दुनिया वारो क़ुरान जा आशिको घोटकी शहर जा मुस्लमानो तवजो कयो वाह मुंहिंजा रब करीम ॼणो अल्लाह जी ज़ात जो फ़ैसिलो हीअं थींदो आहे त ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु मां जन्नत जे दर दर ते पन पन ते वण वण ते लाम लाम ते अठनि दरवाज़नि ते खीर जी नहर ते माखीअ जी नहर ते हौज़े कोसर जी नहर ते पाक शराब जी नहर ते जिते किथे ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु मुहम्मदुर रसूलुल्लाह इन करे लिखायो आहे जो ला इलाहा इल्लल्लाह अहिड़ो जुमिलो आहे जंहिंमें 12 अखर आहिनि मुहम्मदुर रसूलुल्लाह बि अहिड़ो जुमिलो आहे जंहिंमें 12 अखर आहिनि ला इलाहा इल्लल्लाह जे 12 अखरनि मां कंहिं अखर खे नुक़्तो ई न आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह जे 12 अखरनि मां कंहिं अखर खे नुक़्तो ई कोन्हे अब अल्लाह साईं जे नाले में अखर घणा आहिनि ॻाल्हायो बुलंद आवाज़ साईं है न घणा साईं जेके चैन सां प्यार कंदा उहे ॻाल्हायो 4 ऐं मिठड़े मोहम्मद जे नाले में अखर घणा 4 अल्लाह जे नाले में अखर 4 मोहम्मद जे नाले में अखर 4 मस्जिद जे नाले में सब ॻाल्हायो मस्जिद जे नाले में अॼु ॻाल्हाईंदे सैयद दुआ कंदई मदीने वारे साईं जी शफ़ाअत नसीब थींदी मस्जिद जे नाले में अखर ओ हिन क़ुरान जे नाले में अखर नमाज जे नाले में अखर रोज़े जे नाले में अखर बिहिश्त जे नाले में अखर सिद्दीक़ जे नाले में अखर हुसैन जे नाले में अखर मदीने वारा साईं चैन सां मां रब खे बि ॾाढो प्यार आहे तोखे मां खलीफ़ा ॾिना मां बि 4 ॾिना मां अबू बकर सिद्दीक़ उमर फारूक उस्मान ज़िन्नूरैन अलीयुल मुर्तज़ा मदीने वारा साईं न्याणियूं बि 4 ॾिनियूं मां अम्मा बीबी ज़ैनब अम्मा बीबी रुक़ैया अम्मा बीबी उम्मे कलसूम अम्मा बीबी फातिमा मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत वारनि खे ज़िक्र जूं तस्बीहूं बि 4 ॾिनियूं मां ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 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 अल्लाह 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 हू ज़िक्र भी 4 ॾिना मां मदीने वारा साईं तरफ़ भी 4 ॾिना मां ओभर ओलह उत्तर ॾखण मौसमा भी 4 ॾिनियूं मां बहार जी मौसम सरव जी मौसम उन्हारे जी मौसम सियारे जी मौसम मदीने वारा साईं तुझी देवबंदन के मसलक भी 4 ॾिना मां हनफी मालकी शाफी हम्बली
वॾा वलीअ बुज़ुर्गनि जा सिलसिला बि 4 नक्शबंदी सैरवर्दी महबूब चिश्ती ए जीलानी ए कादरी ए सिलसिला भी 4 ॾिना मान मदीने वारा साईं वॾा मलाइक भी 4 ॾिना मां सरदारी जिब्रील अलैहिस्सलाम मीकाईल अलैहिस्सलाम इसराफील अलैहिस्सलाम इज़राईल अलैहिस्सलाम किताब भी 4 ॾिना मां तौरेत ज़बूर इंजील कुरान आबिद में भी अखर 4 साजिद में भी अखर 4 हाफिज में भी अखर 4 तुझी उम्मत जा कारी इनन में भी अखर 4 तुझी उम्मत जा आलिम इनन में भी अखर 4 मां अल्लाह के 4 ॾाढा वणंदा थी तॾहिं त सचल फ़कीर चवंदो हो न जोड़े जोड़ जहान जे पाण कयां परवार हामी हादी हाशिमी सूहन सब सरदार सूह सहाबा सत में मंझ मस्जिद मणिया दार 4 ई चंगा चौधार हुआ है कांदा हबीब सी तरफ भी 4 हर शे 4 4 4 4 मांखे ॾाढा वणंदा आहिनि वरी त मांखे अजीब ॻाल्हि थी यादि अचे वॾी ॻाल्हि इहा आहे त वरी मुल्ला में भी अखर 4 मुल्ला में भी अखर उन मुल्ला जी ॻाल्हि थो कयां जेको मुल्ला पंहिंजो नक ऐं पेशानी अलाह जे दर ते झुकाईंदो ॿियनि मुल्लनि सां बदल न आहियूं उन मुल्ला में अखर 4 जेको रब जो दर छॾे ॿिए जे दर ते न वेंदो आहे चओ सुभान अल्लाह घोटकी शहर जा मुसलमानों कुरान जा आशिको दीन जा परवानो अचो त मदीने वारे साईं जो शान ॿुधायां अल्लाहु अकबर मां जने कुरान को पुछंदो आहियां कुरान ॿुधाए असांखे कहिड़ो नबी मिलियो आहे अब थोरो आवाज़ ॾे त सैयद दुआ कंदे असां बि रबिल अव्वल खां वठी जलसा करे करे गलो वठिजी वियो आहे मदीने वारे साईं आमिना जे लाल मिठड़े मोहम्मद जो शान ॿुधाइनि कुरान ॻाल्हाए करे चवंदो आहे अवल क़ाइदे जे अखरनि खां मुंहिंजे महबूब जो शान ॿुधो अलिफ चवंदो आहे अल्लाह जो दिलबर नबी असांखे मिलियो आहे बुलंद आवाज़ सां चओ न सुभान अल्लाह अॼु सुभान अल्लाह कंदे घोटकी शहर जे हिन सरकारी बाग में मलाइक लही आया आहिनि इहे मलाइक वञी रोज़े वारे रसूल खे ॿुधाईंदा साईं ही तुंहिंजी तारीफ़ ते सुभान अल्लाह कनि पिया अलिफ चवंदो आहे अल्लाह जो दिलबर नबी असांखे मिलियो आहे बा चवंदी आहे बरकत भरियो नबी असांखे मिलियो आहे ता चवंदी आहे ताजदार मदीना मुस्तफ़ा नबी असांखे मिलियो आहे सा चवंदी आहे हिन उम्मत जा सवाब वधाइण वारो मोहम्मद मीर मिलियो आहे जीम चवंदो आहे जन्नत जी ज़मानत खणण वारो नबी असांखे पुखे में मिलियो आहे हा चवंदी आहे हबीबे ख़ुदा नबी मिलियो आहे खा चवंदी आहे ख़ैरुल वरा वारो नबी मिलियो आहे दाल चवंदो आहे उहो नबी मिलियो आहे जंहिंजो दीदार रबीउल अव्वल में थियो आहे ज़ाल चवंदो आहे ज़ख़ीराए काइनात वारो नबी मिलियो आहे रा चवंदी आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन नबी मिलियो आहे ज़ा चवंदी आहे ज़मीन आसमान वारो नबी मिलियो आहे सीन चवंदो आहे सिराजम मुनीरा ओ हिन सिज चंड खां वधीक चमकंदड़ मोहम्मद मीर मिलियो आहे सिज ॾिसो था जेको बीठो आहे इन सिज खे तव्हां उन्हारे जी मौसम में जून जुलाई में 5 मिंट दीदार करे सघंदो ॻाल्हायो तारा त कढी छॾींदो हालांकि कुरान में तो इन सिज जो भी जिक्र आहे जेको बीठो आहे ऐं हुन सिज जो भी जिक्र आहे जेको मदीने जो मीर मदीने वारो साईं सहाबा जे अंदर चमकंदो हो न उन सिज जो भी जिक्र आहे हिन जे लाइ तो रब चवे सिराजम वहाजा ऐं महबूब जे लाइ तो चवे सिराजम मुनीरा हिन सिज में गरमाइश आहे हिन सिज जे करे तव्हां जे घोटकीअ में बाग में मेवा पचंदा आहिनि हिन सिज जे करे पीर गोठ ऐं खैरपुर वारनि जे इलाइक़े जूं खजूर खारकूं तयार थींदियूं हिन सिज जे करे सकरंड ऐं नवाब शाह जे इलाइक़े वारनि जी ज़मीनुनि जा अंब तयार थींदा आहिनि हिन सिज जे करे असांजे खानपुर ज़िले शिकारपुर में सारियूं सुठियूं तयार थींदियूं हिन सिज जे करे काथे नारंगियूं सुठियूं पचंदियूं हिन सिज जे करे काथे ज़ैतून भला तयार थींदा आहिनि हिन सिज जे करे
काथे केला सुठा तैयार थींदा आहिनि हिन सिज के गरमाइश आहे जहन्नम मो बाफ़ मो मिलल तस गरमाइश आमिना जा लाल हिन में गरमाइश रखियल आहे महबूब तू त सिज को वधीक सुहिणो आहे तुमे मां रब थधाण रखी आहे हुन सिज जे करे मेवा तैयार थिया मदीने वारा सही तुझी सिज जी थधाण जे करे अबू बकर सिद्दीक बणजी वियो तो सुभान अल्लाह था करना उमर फारूक आजम बणजी वियो उस्मान ज़िन्नूरैन बणजी वियो अली शेर खुदा बणजी वियो महबूब तुझी थधाण जे करे जन्नत मो थधाण जो मिलल आहे 1.25 लाख सहाबा जी अड़ी जमात तैयार थी वही जो रज़ी अल्लाह अन्हुम व रज़ू अन्हु मां उन्हनि को अर्शन ते राज़ी हे फर्शन ते राज़ी 1.25 लाख सहाबा के जन्नत जो सर्टिफिकेट ॾेई छॾियो तॾहिं फरमाए सीन तो चवे सिराज मुनीरा वारो नबी मिलियो आहे चो सुभान अल्लाह शीन तो चवे उहो नबी मिलियो आहे जेको गुनाहगारनि जी शफ़ाअत करण वारो आहे साद तो चवे इहदिन सिरातल मुस्तक़ीम जो रस्तो ॾेखारण वारो मिलियो आहे ज़ाद तो चवे ज़ामिने जन्नत नबी मिलियो आहे फ़ाथी चवे फ़ख़्रे तमन्ना वारो नबी मिलियो आहे क़ाफ़ तो चवे क़ुरान वारो नबी मिलियो आहे नंढो काफ़ तो चवे काइनात जो नबी मिलियो आहे हालांकि क़ाफ़ तो चवे उन क़ुरान वारो नबी मिलियो आहे जंहिं क़ुरान जो भार आसमान भी न खणी सघिया ज़मीन भी न खणी सघी हाँ साईं सॼी दुनिया जी 18,000 मख़लूक इन क़ुरान जो भार न खणियो अहिड़ो नबी मिलियो जंहिंजी दिलि अल्लाह जे क़ुरान जो भार खयो आहे घोटकी शहर जा मुस्लमानो असांजे नबीअ जी दिलि ज़मीननि खां वॾी आहे आसमाननि खां वॾी आहे जबलनि खां वॾी आहे जंहिं पाक मोहम्मद करीम जी दिलि अलिफ लाम मीम खां वठी करे मिनल जन्नत वन्नास ताईं सॼे क़ुरान जो भार खयो आहे नंढो काफ़ तो चवे काइनात जो नबी मिलियो आहे लाम तो चवे लुत्फ़ इनायत वारो नबी मिलियो आहे वाह थी चवे वजह तख़लीक़ काइनात वारो नबी मिलियो आहे हा थी चवे हिदायत जे मर्कज़ वारो नबी मिलियो आहे या थी चवे यसरब जे शहर खे मदीनो बनाइण वारो नबी मिलियो आहे अच त मां तोखे मदीने वारे साईं जी विलादत जो थोरो मंज़र ॿुधायां अल्लाहु अकबर कबीरा अल्लाह शल सभिनी खे पुटनि जी औलाद नसीब कराए जंहिंजी घरवारीअ खे हमल हूंदो आहे परेशानी थींदी आहे जॾहिं ॿार जी विलादत जो टाइम ईंदो आहे माण्हू परेशान हूंदो आहे आलिमनि बुज़ुर्गनि खां पाणी पढ़ाईंदो आहे सूरत मरियम जी तिलावत कराईंदो आहे साईं दुआ घुरो मूंखे ख़ैर सां मुंहिंजे ॿारनि खे बच्चो ॼमे ॾाढी परेशानी थींदी आहे पर अम्मा आमिना साइण थी फरमाए जॾहिं मदीने जे मीर जी विलादत जो टाइम आयो मां बि परेशान पई थियां त कहिड़े मुल्क जी दाई घुरायां मां मदीने जूं दायूं घुरायां या मके पाक जूं दायूं घुरायां मारे ख्याल कर मदीने जूं दायूं घुरायां या मिस्र जूं दायूं घुरायां अम्मा आमिना साइण थी फरमाए हातिफी आवाज़ पिया अचनि इशारा पिया मिलनि ओ आमिना दुनिया जी दायुनि जी ज़रूरत नाहे आमिना जो न महबूब जी विलादत आहे जेको रुगो मोहम्मद नाहे पर अहमद भी आहे हामिद बिया महमूद नबिया कासिम नबिया आकिब नबिया फातिह नबिया हाशिर नबिया रशीद नबिया मशहूद नबिया बशीर नबिया आमिना नज़ीर नबिया शाफिया हादिया महदिया माहिया मुंजिया नाहिया रसूल नबिया हाशमी सैयद जी विलादता अब तहिया अजीज़ नबिया हरीस नबिया रऊफ़ नबिया ताहा मुज तबा तासीन मुर्तज़ा हामीम मुस्तफ़ा नबी जी विलादत आहे जेको मुज़म्मिल भी आहे मुद्दसिर भी आहे मुसद्दिक़ भी आहे तय्यब भी आहे नासिर भी आहे मंसूर भी आहे मिसबाह आहे आमिर आहे हिजाज़ी आहे नज़ारी आहे क़ुरैशी आहे मुज़र्री आहे नबी तौबत आहे ओ इन क़ुरान मजीद जो हाफ़िज़ नबी आहे कामिल नबी आहे सादिक़ नबी आहे अमीन नबी आहे अब्दुल्लाह या कलीमुल्लाह या हबीबुल्लाह या नजीयुल्लाह या सफ़ीयुल्लाह या ख़ातमुल अंबिया अॼु उन नबी जी विलादत आहे जेको शम्सुज़ ज़ुहा बदरुद्दुजा सदरुल उला नूरुल हुदा उन नबी जी विलादत आहे जंहिंजा 550 दमा रब करीम नाला रखिया दमा घणा नाला रखिया
550 नाला अम्मा साइण थी फरमाए मां दर बंद करे वेठी आं खबर न पई मुझे कमरे में 5 औरतों आयो घणी साईं 5 ये हुजूर जी विलादत जो मंजर आ दरवाजो बंद आ 3 औरतों परे थी बीठियूं 2 मुझे वेझो आयूं हिकड़ी औरत मुझे वेझो अची करे आमिना साइण जे कपड़न के हथ लाथो सुबह सादिक थियण वारो हो आमिना जे लाल जी विलादत थियण वारी ही अक्सर उलमा जो ख्याल आ त मदीने वारे साईं जी विलादत 9 रबीउल अव्वल ते थी आ असां वारा त घणा यार वरी 12 रबीउल अव्वल ते रोड ते झुमरियूं था हणन हालांकि 12 रबीउल अव्वल अक्सर उलमा जो ख्याल आ हुजूर जी वफ़ात है बाक़ी विलादत 9 रबीउल अव्वल ते आ छो त 9 जो अंग एड़ो आ जो उनके ज़रब कर जोड़ कर त बि 9 9 रहंदा चो सुभान अल्लाह मां थोरो मिसाल लई समझाया अगर 9 के असां 2 सां ज़रब कयूं था त सही 9 अरड़ा थींदा वरी 8 के 1 सां मिलाईंदे पाण में त वरी जोड़ कंदे त 9 9 थींदा वरी जे 3 सां ज़रब कंदे त 9 ट्रिका ॿुधायो यार 9 ट्रिका 27 वरी 7 के 2 सां पाण में मिलाईंदे त वरी 9 9 रहंदा वरी जे चैन सां ज़रब कर ना चौक 36 वरी 6 के 3 सां मिलाईंदे वरी 9 9 रहंदा वरी जे 5 सां ज़रब कर ना 50 45 45 में 5 के चैन सां मिलाईंदे जोड़ कंदे 9 9 रहंदा वरी जे 9 के 6 सां ज़रब कर ना शिका 63 वरी 6 के 3 सां पाण में जोड़ कंदे 9 9 रहंदा रब तो फरमाए 9 एड़ो अंगो आ 9 रबीउल अव्वल एड़ो भलारो ॾियारो आ जो 9 के 5 सां ज़रब कर 6 सां कर 7 सां कर 8 सां कर 9 के 9 सां भली ज़रब कर ना 81 थींदो वरी 8 के 1 जोड़ कंदे 9 9 रहंदा उलमा देवबंद जो ख्याल मिठड़े मोहम्मद जी विलादत 9 रबीउल अव्वल ते थी आ हाणे जॾहिं विलादत जो टाइम आयो अम्मा साइण थी फरमाए दर बंद आ एॾियूं हसीन औरतूं मुंहिंजे वेझो आयूं पाक मोहम्मद जूं दायूं थियण जो मां आमिना कॾहिं अहिड़ियूं ॾिठियूं ई कोन हुयूं 3 ॼणियूं पोते थी बीठियूं 2 मुंहिंजे वेझो आयूं हिकिड़ी औरत जॾहिं कपिड़नि में हथ विधो विलादत जो टाइम मां चयुमि ख़बरदार मुंहिंजे वेझो न अचिजांइ मां हयादार औरत आहियां जीजल अंबड़ आमिना आहियां पंहिंजो तारुफ़ कराए पोइ मां वेझो छॾींदीसांइ आमिना सुञाण मांखे मां नथी सुञाणा आमिना तुझे पेट में जेको ॿार आ न इहो लोलाक जो सरदार आ इने के रब ॾींदो 40 सालनि जी उमिरि में मिठड़ो क़ुरान अल्लाह जो कलाम उन क़ुरान में मुंहिंजो ज़िक्र आ मां पाण न आई आ जे दुनिया जी दाई हुजां त दर भञी अचां हा खाट हणी अचां हा खड़को करे अचां हा मां अल्लाह जे हुक्म सां आई आ जन्नत जे घोट नबीअ जी विलादत आ त मां दाई बि जन्नत वारी आ दुनिया वारी न आहियां सुभान अल्लाह डाढा कर यार सुभान अल्लाह अञा डाढा कर न अल्लाह अकबर आमिना साइण फरमाए पोइ ठीकु आहे पंहिंजो तारुफ़ त कराए ॾिसां त सही मुंहिंजे ॿार जी कहिड़ी दाई थी थिए आमिना मुंहिंजो ज़िक्र 28 सिपारे में आहे आख़िर में सूरत में अल्लाह ताला फरमायो तहरीम जी सूरत में फरमाए वज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीना आमनु इम्रअत फिरऔन चो सुभान अल्लाह वज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीना आमनु इम्रअत फिरऔन इज़ क़ालत रब्बि इब्नि ली इंदक बैतन फिल जन्नह वनज्जिनी मिन फिरऔन वअमलिही वनज्जिनी मिनल क़ौमिज़ ज़ालिमीन चो सुभान अल्लाह आमिना मां बीबी आसिया आया मां फिरौन जी घरवारी आ मां मूसा कलीमुल्लाह के झोल में खणी रांद खेॾाई आ मां मूसा कलीमुल्लाह के पालियो हो अल्लाह फरमायो मदीने जे मीर जी विलादत में आम दाई न वञे उहा दाई थे जेका मूसा कलीमुल्लाह जहिड़े नबीअ के झोल में खणी खेॾाईंदी हुई आमिना अजब जी ॻाल्हि इहा आहे अॼु मां इन ॿार जी दाई आहियां सुभाणे इहो ॿार जन्नत में घोट थींदो मां इन जी कुंवार थींदमि नेकाओ अर्शन वारो रब पढ़ाईंदो इहो कीअं आमिना मुंहिंजो मुड़ुसु ज़ालिम हो अना रब्बुकुमुल आला जी दावा कंदो हो फिरौन
पर मां ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह जो कलमो जो पढ़ियो न फिरौन मांखे सुमारे हथ पेरनि में रसा ॿधी छीखा तपाए मांखे मारींदो हो मूंखे चवंदो हो आसिया आसिया मूं ते ईमान आण आसिया मांखे रब मञ मां रब्बुकुमुल आला आया पर मां मुड़स खे मुंहं ते जवाब ॾेई चवां पई टुकर टुकर करे लाश जा गुतरा करे छॾे पर मां जी ज़ुबान ते आसिया जी ज़ुबान ते रब उहो आहे जेको रब मूसा व हारून मुंहिंजो रब मूसा जो रब आहे हारून जो रब मुंहिंजो बि रब आहे मां ला इलाहा इल्लल्लाह जा तराना पढ़िया मुंहिंजे रब मूंखे चयो आसिया घबराए न आसिया घबराए न आसिया तौहीद ते पको रहणु तुंहिंजो कमु आहे अच त जन्नत में महल बि ठाहियो त मां ज़ालिम फिरौन मां जान छॾाए मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद सां निकाह कराईंदोसां ठीकु आहे तोखे सुञातो ये औरत केरा मां हिन खे वेझो न छॾींदमि ये तोसां गॾु केर आई आहे अल्लाहु अकबर घोटकी शहर जा मुसलमानो इर्दो गिर्द नवा खां आयल क़ुरान जा आशिको नबी साईं जी ॿी दाई बि सुरी आई आमिना मांखे सुञाण मां नथी सुञाणा मां त तोखे कॾहिं ॾिठो ई न आहे आमिना हिन जो बि क़ुरान में ज़िक्र आहे मां त अॼु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा दाई आहियां जो मुंहिंजे नाले ते त अल्लाह क़ुरान में सॼी सूरत रखाई आहे मां त तोखे नथी सुञाणा तारुफ़ त कराए चेती व मरियम इब्नत इमरान अल्लती अहसनत फरजहा फनफखना फीहि मिर रूहिना वसद्दक़त बिकलिमात रब्बिहा व कुतुबिही वकानत मिनल क़ानितीन चो सुभान अल्लाह आमिना हिय दाई भी घटि न आहे मां बि घटि न आहियां हीअ बीबी आसिया त मूसा नबीअ खे झोल में खणी खेॾाए पई मूसा नबीअ खे झोल में खणी पालियो अथई पर मां त वरी उन नबीअ जी माउ आहे जंहिंखे रब साईं मुंहिंजे पेट मां पैदा कयो डायरेक्ट मां ईसा नबीअ जी अमड़ आहियां मां उन नबीअ जी माउ आहे जंहिं पींघे में ॻाल्हायो हो क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया वजअलनी मुबारकन ऐनमा कुन्तु व औसानी बिस्सलात वज़्ज़कात मा दुमतु हय्या व बर्रम बिवालिदती व लम यजअलनी जब्बारन शक़िया वस्सलामु 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 अलैया यौम वुलिदतु व यौम अमूतु व यौम उबअसु हय्या मां बीबी मरियम आया मां वयसि गुस्ल करण अल्लाह से फरमायो जिब्रील अम्मा मरियम जा कपड़ा भी पाक अम्मा मरियम पान भी पाक अम्मा मरियम जे अखि खणी ॾिस जाए न जिब्रील बस अम्मा बीबी मरियम जे हेॾे तक मारे तक मां सम्झाया ये कमीस जे पैराण खे वठी रुगो ये 3 दफ़ा जिब्रील फूक ॾिजाए उफ 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 घोटकी वारो जॾहिं जिब्रील 3 दफ़ा फूक ॾिनी न उलमा तफ़ासीर लिखनि था देर न थी 9 महीननि जो हमल तैयार थी वियो ईसा नबी जा मां उन नबीअ जी माउ आहियां तवज्जो कयो वक़्तु मुख़्तसर आहे उलमा ॿिया बि घणा आहिनि मदीने वारे साईं जी विलादत थी ये जन्नत जूं दायूं मुंहिंजे हुज़ूर जूं दायूं थियूं 3 औरतूं केरु हुयूं उलमा लिखनि था या त जन्नत जूं हूरा हूं साईं जन ॼमण सां आमिना जो लाल सजदे में विया दरवाज़ो खुलियो अम्मा बीबी सोबिया आई चवे पई त मां सोच में पइजी वियमि त दुनिया जे अरबनि में केतिरा हसीन ॿार ॼाया पर कोई बि ॿार ॼमण सां सजदे में न वियो आहे अॼु आमिना जो ॿार एॾो सुहिणो हसीन जमील छो त दुनिया में हसीन त घणा अथव पर घोटकी वारो असन रुगो मोहम्मद रसूलुल्लाह आया
दुनिया में शरीफ त घणा तव पर अशरफ रुगो मोहम्मद रसूलुल्लाह आया। दुनिया में कामिल घणा तव पर अकमल ज़ात रुगो मोहम्मद रसूलुल्लाह आया। दुनिया में फादिल घणा तव पर अफजल रुगो मोहम्मद रसूलुल्लाह आया। अम्मा बीबी सोबिया थी चवे मां वेझो आयम ॾिसां त सयूं सजदो कंहिंखे थो करे। माण्हू त बुतनि जा सजदा कंदा हा, उन महिल माण्हू सिज खे बि रब मञींदा हा, बाहि खे बि रब मञींदा हा। त मासूम पैगंबर सजदे में पंहिंजी अशद आंगुर मथे पिया कनि। मां चम ॾिसां भला ज़ुबान हले थी। ईअं वेझो जो आयमि। बीबी सोबिया चए थी मां कनु खणी पाक मोहम्मद जे चपनि जे वेझो कयो। बचपन जे ज़माने में ॼमण सां ज़ुबान मां लफ़्ज़ पिया निकिरनि, सुबहान रब्बी अल आला, सुबहान रब्बी अल आला, सुबहान रब्बी अल आला। कंहिंजो सजदो? अल्लाहु अकबर। देर न थी। अम्मा आमिना साईं दी फरमाए मां पंहिंजे ॿार सां अञा प्यार पे कयां, ख़बर न पई मुंहिंजी झोल खाली थी वई। मां परेशान थियमि त अलाह जी ज़ात ॾिनो बि वरी वतई बि। काॾे वियो, काॾे वियो? कमरे में ॻोल्हियां पर महबूब नज़र नथो अचे। 25 मिंट मां आमिना परेशान हुयमि त मुंहिंजो ॿारु काॾे वियो। 25 मिंटनि खां पोइ उलमा लिखनि था देर न थी अम्मा आमिना जी झोल में मलाइक मिठड़े मोहम्मद खे रखी विया। अल्लाह जो कसम जॾहिं मां पंहिंजे ॿार जो दीदार कयो मुंहिंजी दिलि ख़ुशि थी। हीअं जो वारनि मुबारकनि खे हथ लाया त जन्नत जे पाणीअ जा कतरा था टिमनि। आमिना आमिना लोलाक जो सरदार आ, जंहिंजे पगर में भी खुशबू आ। अदा अदा मदीने वारे साईं के अल्लाह एडो इज्जत वारो बनायो। ईसा नबी के त मौजज़ा मिलिया। ईसा नबी चवंदो कुम बि इज़्निल्लाह। मोहलन के कब्र मो अल्लाह जे हुक्म सां ईसा नबी जो मौजज़ो हो। जिंदा करे उन्हनि सां ॻाल्हाईंदो हो, मोहलन सां कचहरी कंदो हो। पर मदीने जे मीर के रब फरमा महबूब तुझो शान मथे आ। ईसा नबी सां मुवल इंसान ॻाल्हाईंदा हा, तोसां मिठड़ा मोहम्मद खजीअ जा थुड़ भी कचहरी कंदा। खजीअ जो थुड़ रोए थो। साईं जन फरमाईंदा छो थो रोए? आमिना जा लाल जुदाई कयई, मिंबर ठारायई, मांखे पाण को जुदा कयई। घोटकी वारो मदीने जो मीर खजीअ जे थुड़ के ईअं तो भाकुर पाए जीअं माउ पंहिंजे बच्चे के भाकुर पाए परचाईंदी आ। खजीअ जो थुड़ भी ॿार वांगुरु सुडका भरे रोए थो। मदीने जे मीर फरमायो ओ खजीअ जा थुड़, दुनिया जी यारी खपई, जन्नत जी यारी खपई। दुनिया जी यारी खपई, जन्नत जी यारी खपई। त खजीअ जे थुड़ के रब ज़ुबान ॾिनी, ॻाल्हाए करे चवे तो सोना लोलाक जा सरदार दुनिया जी हयाती थोरी आ, दुनिया के ज़वाल अचणो आ, दुनिया फानी आ, मांखे जन्नत जी यारी खपे। अल्लाह फरमायो जिबरील वञ मुंहिंजे महबूब खे चओ त इन खजीअ जे थुड़ के मां अवां जे जन्नत जे महल में तो वणाया। सॼी हयाती पया जन्नत में टेक ॾेई मज़ा ॼारायो। नारे तकबीर, नारे तकबीर। शाने मुस्तफा, असमते मुस्तफा, नारे तकबीर। कुरान ॿुधाए घोटकी शहर जे मुसलमाननि खे असांखे कहिड़ो नबी मिलियो आहे। कुरान तो फरमाए वज़्ज़ुहा जे चहिरे वारो नबी मिलियो आहे, वल्लैल इज़ा सजा जे ज़ुल्फ़नि वारो नबी मिलियो आहे, अलम नशरह लक सदरक जे सीने वारो नबी मिलियो आहे, अल्लज़ी अनक़ज़ ज़हरक जी पुठीअ वारो नबी मिलियो आहे। महबूब मूंखे एॾो प्यारो आहे न, तुंहिंजे शहर खे बि मां क़ुरान में बयानु कयो आहे। फरमाए ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। मदीने वारा साईं तुंहिंजे करे मां तुंहिंजे यार अबू बकर खे बि क़ुरान में यादि कयो आहे। इज़ अख़रजहु الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن لا تحزن। अच त बस मां क़ुरान जी झलक ॿुधायां पोइ मुंहिंजो वक़्तु पूरो थींदो। अल्लाह अकबर कबीरा। घोटकी जा मुसलमानो अचो अचो, असां सैयद बि पंहिंजी जमात खे इहो चवंदा आहियूं बाबा झुको अलाह जे दर ते, आलिमनि सां सीनो सीने में मिलायो, हथ हथ में मिलायो। बाक़ी सजदे जे लाइ रुगो अल्लाह जी ज़ात आ। छो त सॼी दुनिया जा वली गॾु कयो, सॼी दुनिया जा पीर गॾु कयो, सॼी दुनिया जा फ़क़ीर गॾु कयो, सॼी दुनिया जा औलिया कराम गॾु कयो। अल्लाह जो कसम 18
12,000 मखलूकात के गॾु कयो पर मां कंहिंखे बि पाक मोहम्मद करीम जे कदमनि जी मिट्टीअ जे मट बि न भाया। मदीने वारे साईं सॼी हयाती सहाबा खे पंहिंजे कदमनि ते झुकण न ॾिनो। अॼु त दुनिया जा पीर माण्हुनि खां पंहिंजूं गाॾियूं बि चटाइनि था, टायर बि चटाइनि था, पर यादि रखो अल्लाहु अकबर मदीने जे मीर सहाबा खे फरमायो पंहिंजनि मुर्शिदनि सां हथ हथ में मिलायो, सीनो सीने में मिलायो। पोइ जॾहिं मुरीद मुर्शिद सां हथ मिलाए न हथ खे लोॾाईंदो मां अल्लाह एॾो राज़ी थी वेंदुमि। मुरीद जा त गुनाह छाणे छॾींदुमि पर मुर्शिद खे बि बख़्शे छॾींदुमि। अॼु खां पोइ अहद कयो त इंशा अल्लाह कंहिंजे पेरनि ते न किरंदासीं। हथ मथे करे जो इंशा अल्लाह कंहिंजे दर ते झुकंदासीं, अल्लाह जे दर ते रिज़्क जो सवाल कंहिंखों कंदासीं, औलाद जो सवाल कंहिंखों कंदासीं, बीमारीअ मां शफ़ा कंहिंखों घुरंदासीं। चए थो बाना दुनिया वारनि त पंहिंजा दरवाज़ा बंदि कंदा आहिनि, मां अल्लाह जो दर त 24 कलाक खुलियल हूंदो आहे। हिकिड़ो ॿियो चवे साईं शाह साहिब अल्लाह जी ज़ात असांखो परे आहे, असां कीअं सॾु कयूं? अगरि दुनिया में डीसीअ में कमु पवंदो आहे त पहिरों पटे वाले सां मिलबो आहे, चौकीदार सां मुलाक़ात कबी आहे। अचो अचो अॼु क़ुरान खां पुछूं था, क़ुरान ॿुधाए असांजो रब असांखे केतिरो वेझो आहे। चए थो वनहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद। दुनिया वारो मां अल्लाह तव्हांखे एॾो वेझो आहियां, एॾो वेझो आहियां जो ये कमीस बि तव्हांखे जिस्म जे वेझो न आहे, हे पटको बि तव्हांखे एॾो वेझो न आहे, हे तव्हांखे टोपी बि एॾी वेझी न आहे, हे तव्हांजे सीने जा वार बि तव्हांखे एॾो वेझो न आहिनि, हे तव्हांखे जिस्म जे उज़वनि जे मथां जेके कपिड़ा पातल आहिनि इहे बि एॾो वेझा न आहिनि। वनहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद। मां तव्हांजे आॾो साह जी रग खां बि वधीक वेझो आहियां। तॾहिं त अल्लाह वारा चवंदा आहिनि सारी राति जागी जिन यादि कयो सुबहान। चो सुबहान अल्लाह। सारी रात जागी जिन यादि कयो सुबहान। आशिक अब्दुल लतीफ़ चवे तन जी मिटीअ बि लधो मान। के अल्लाह वारे हीअं बि चवनि जबलनि मथां झूपड़ा झूला कीअं झुलनि, जंजो आसिरो अल्लाह में से पत्थर मंझ पलनि, से सदाई ख़ुश रहनि जन आस न लाथी अल्लाह मां। बेटा ये घोट के चवंदा न अलिफ खां पोइ बा जो सबक वठ, चवंदो न न अवल पंहिंजे मन में अलिफ जो सबक पचाया, अखर पढ़ अलिफ जो ॿिया वर्क सभु विसार, अंदर तूं उजार पना पढ़ंदे केतिरा। चवनि सां झंग मों निकिरी आहे लोड़े खे बाहि ॾींदासीं। चए भली बाहि ॾियो त ॾियो जंहिंजे अंदर में तौहीद हूंदी आहे, जंहिंजे अंदर में अल्लाह जो नालो हूंदो आहे, उनखे जन्म जी बाहि न साड़ींदी, दुनिया जी बाहि खे कहिड़ी ताक़त आहे। चए तो कख सड़ने पन्न सड़ने सड़े साओ गाहो, कख सड़ने पन्न सड़ने सड़े साओ गाहो, जिन रिझायो अल्लाह तो न चेतन खे। अज 15 रबीउल अव्वल 12 रबीउल अव्वल ते मदीने वारे साईं जी वफ़ात जो ॾिहाड़ो आहे। ghotki वारो जॾहिं दुनिया में नमाज़ी जी वफ़ात थींदी आहे त पोइ नमाज़ीअ जो साहु जॾहिं इज़राइल खणी वेंदो आहे न, मोमिन जो रूह मोमिननि सां रखंदो आहे। चओ सुभान अल्लाह। अब नमाज़ीअ जो रूह इज़राइल कंहिंसां रखंदो? नमाज़नि सां न। अल्लाह वारनि जो रूह अल्लाह वारनि सां, वलियनि जो रूह वलियनि सां, पीरनि जो रूह पीरनि सां, हाफ़िज़नि जो रूह खे हाफ़िज़नि सां, चोरनि जे रूह खे चोरनि सां, धाड़ेलनि जे रूह खे धाड़ेलनि सां, बिछड़नि जे रूह खे बिछड़नि सां, काफ़रनि जा रूह काफ़रनि सां, मुनाफ़िकनि जा रूह मुनाफ़िकनि सां। तवज्जो कयो, मुंहिंजी आख़िरी ॻाल्हि आहे। मदीने वारे साईं आमिना जे लाल पाक मोहम्मद करीम जे रूह मुबारक के जॾहिं इज़राइल अलैहिस्सलातु वस्सलाम खणी पियो वञे आसमाननि ते, मुंहिंजा मौला कायनात जे हस्ती अज़ीमुल शान मदीने वारे साईं जो रूह मुबारक आहे। काथे रखां? काथे रखां? नबियनि सां गॾु रखां, रसूलनि सां गॾु रखां? अल्लाह फरमाए न न इज़राइल ए उन लोलाक जे सरदार जो रूह आहे जंहिंजी जुती बि 7 आसमाननि खां टपी आई हुई। मौला बि काथे रखूं नबी साईं जे रूह खे?
सत आसमाननि ते मथे त मां वञी नथो सघां इज़राइल, भला इन रूह खे मलाइका अचनि अर्श जा उहे खणी वञनि। अल्लाह फरमाए न, अर्श बि घटि आहे, छो त अर्श ते पाक मोहम्मद जी जुती आई हुई, मुंहिंजे मोहम्मद जो रूह अञा मथे आहे। रब साईं भला सिदरतुल मुंतहा ते रखो, इंतहा जन्नतुल मावा ते रखो। अल्लाह फरमाए न, इतो भी मुंहिंजो महबूब अञा मथे आयो हो। इज़राइल तो चे रब वो काथे रखां, हिन रूह मुबारक के काथे रखां। अल्लाह फरमाए इज़राइल यासीन नबी जो जिस्म मुबारक काथे आ। साईं जिस्म मुबारक त आयशा सिद्दीका जे घर में आ, रोज़े पाक में आ। चे बस पो इहा जाइ सब खां मथे आ। मदीने वारे साईं जो रूह खणी हुजूर के मोटाए दे। असां जमीयत उलमा इस्लाम वारन जो अकीदो आ, आमिना जो लाल हयातुन नबी आ, नबी रोज़े में आए। तॾहिं त असांजी देवबंदी जमात वारा हिते लाउडन ते न पढ़ंदा आहिनि अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, वस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। छो त हिननि खे ख़बर आ मदीने जो मीर मदीने में आहे त मक्के में नाहे, मदीने में आहे त पाकिस्तान में नाहे, मदीने में आए तो बलोचिस्तान में नाहे, सिंध में नाहे, पंजाब में नाहे। लखें रुपया मेहूं विकणी, पासपोर्ट ठाराए, वीज़ा ठाराए, असां सभु ओॾे वेंदा आहियूं। छो त आशिक नबीअ जा आहियूं न। उते रुगो मदीने वारे साईं ते न, पर पाक मोहम्मद जे कदम में सुम्हण वारनि अबू बकर उमर ते बि सलाम पढ़ंदा आहियूं, मिठड़े मोहम्मद ते बि सलाम पढ़ंदा आहियूं। कि अल्लाह वारे हीअं चयो आहे न, हुजरा तेरा आराम में घर सरवर देंगे, चो सुभान अल्लाह। आखिर में बेवफाई न कर, चो सुभान अल्लाह। हुजरा तेरा आराम में घर सरवर देंगे, यूं अर्श से बढ़कर तेरे हुजरे की जमीन है, यूं अर्श से बढ़कर तेरे हुजरे की जमीन है, कि इसी में रहमतल लिल आलमीन रहते थे रहते हैं। यही वो हुजरा है जिसको गुंबज़े खजरा भी कहते हैं। इसी से हशर के दिन सरवर को नैन उठेंगे, मगर तन्हा नहीं मां शेखैन अबू बकर उमर भी उठेंगे। शफाअत की तेरी रहमत खुदा से इब्तिदा होगी, फिर इसी पर सारी उम्मतों की मग़फ़िरत की इंतहा होगी। अल्लाह से खुद दुआ है, अल्लाह ताला इन सीरत नबी जे जलसे जे सदके असा के महशर जे मैदान में पाक मोहम्मद जी शफाअत नसीब कराए। अल्लाह मुझे कलमात के कबूल फरमाए। ज़िंदगी बाकी, मुलाकात बाकी। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह। जज़ाकल्लाह।